शाहपुर जाकर सुई गैस जे घट प्रेशर वाधू गरा बिल अचण सुई गैस कंपनी पारा बिना इतला जे मीटर चेंज करण खिलाफ गोठ इलियास कीरियो मुल्ला हिरमत गुलाम कीरियो मोआ छोरा पल गोठ ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि गैस कंपनी जी ज़ोनल ऑफिस पहुची एहतजाज कयो। ॻोठाणनि गुलाम शबीर कीरियो, शहजाद अली उमर कीरियो ऐं ॿियनि मीडिया खे दाहींदे चयो त सुई सदरन गैस कंपनी गुज़िरियल 3 महीननि खां 50 खां 1 लख ताईं जा तमामु गरा ऐं हथ ठोका बिल मोकिले रही आहे। 70 यूनिटनि जे बिल में टैक्स ऐं ॿिया चार्जिस लॻाए 30 खां 40 हज़ार रुपयनि जो बिल अची रहियो आहे। गैस कंपनी ॼाणायल ॻोठनि में जॾहिं खां बिना इतला जे पुराणे मीटर जी जाइ ते नवां मीटर लॻाया आहिनि तॾहिं खां वाधू बिल अचण जो सिलसिलो गुज़िरियल 3 महीननि खां जारी आहे। अॼु जॾहिं शिकायत खणी सुई सदरन गैस कंपनी जी ज़ोनल ऑफिस पहुता आहियूं त ऑफिस में मौजूद मैनेजर मौजूद ई न आहे। आवाम रोडनि ते अची वई आहे, दर पदर लॻा पिया आहियूं, लाॻापियल इदारा नोटिस वठनि ऐं असांजो ही बुनियादी मसइलो हल कराए। एचआरजे न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल एचआरजे न्यूज़।